अखर में रिपोर्ट करे हुआ हफीज़ लाशारी वफ़ाक़ी मुतसिब जनाब एजाज़ अहमद कुरैशी की हिदायतुनि मूजिब वफ़ाक़ी मुतसिब सेक्रेटरीट सखर तरफ़ां इलाक़ाई सतह ते 84 अवामी शिकायतुनि की ॿुधणी कई वई, जंहिंजी सदारत वफ़ाक़ी मुतसिब सेक्रेटरीट सखर ऐं लाड़काणे जे इलाक़े सरबराहनि सैयद महमूद अली शाह ऐं फ़िदा हुसैन सोलंकी कंसल्टेंट कई। मजमूई केसनि मां 48 शिकायतूं सैप्को सां लाॻापियल हुयूं, जिनमें सैप्को लाड़काणो ऐं लाड़काणा डिवीज़न शामिल हुआ। ॿुधणी दौरान एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर सिटी असगर अली शेख ऐं रेवेन्यू ऑफिसर सिटी सैप्को सुहेल अहमद काहोड़ मौजूद हुआ ऐं कार्रवाई में हिस्सो वरितो। 15 केस SSGCL सां लाॻापियल हुआ, जिनमें ज़ोनल मैनेजर SSGCL लाड़काणो समेत सईद अहमद कोरेजो डिप्टी मैनेजर ऐं लाॻापियल ऑफिसर ॿुधणी दौरान पेश थिया, जिते बि बदइंतज़ामी जूं निशानदेहियूं थियूं, उते कानून मूजिब केसनि खे सख़्ती सां निबेरो वियो ऐं फ़ैसिलो कयो वियो। वफ़ाक़ी मुतसिब सेक्रेटरीट नवाब आवाम खे तेज़, शफ़ाफ़ ऐं असराइतो रिलीफ फ़राहम करण ऐं वफ़ाक़ी इदारनि जे एहतिसाब खे यक़ीनी बणाइण वारे पंहिंजे अज़म जो आइदो कयो।